वारा तालके अस्पताल लखें रुपयनि जी बजट बावजूद ऊंदाही में मुडल है। शहरन पारां अस्पताल में रोशनी सिस्टम लगाइण लाइ झोली फंड करे अनोखो एहतजाज किया वियो। सहाफ़ी साहिल सिकंदर चोलियाणी, जेकाल कल्होड़े, मुजीब चांडे, सनी काके पोटरे ऐं ॿियनि सिन टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त वारा तालके अस्पताल में लखें रुपयनि जी बजट हुजण बावजूद अवाम खे का बि सहूलियत मौजूदु नाहे। हुननि चयो त ग़रीब अवाम खे दवाऊं नथियूं ॾिनियूं वञनि, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त राति जे वक़्तु अस्पताल मुकमल ऊंदाही में मुडल आहे। मरीज़नि चकासण लाइ डॉक्टर मोबाइल फ़ोन जी लाइट ॿारे चेक कनि था। शहरनि चयो त हू मजबूर थी तालके अस्पताल में लाइट सिस्टम लॻाइण लाइ शहर मां झोली फंड करे रहिया आहिनि। रक़म गॾु करे MS खे ॾींदा, उन मां हू लाइटूं लॻाराईंदो। हेडक्वार्टर आहे तालका वारा सिविल अस्पताल जो, जंहिंमें 10 UCयूं अचनि थियूं वारा जूं ऐं 1.25 लख जी आबादी आहे। हेडक्वार्टर आहे, नई ट्रामा सेंटर बिल्डिंग ठही आहे ऐं उन जे लाइ हेवी जनरेटर आया, मुख़्तलिफ़ क़िस्म जो सामान आयो, ख़बर न आहे त उहे काॾे विया ऐं ॿुधण में अचे थो त करोड़नि जी बजट बि आहे। त उते तव्हांखे राति जे वक़्त में दवाऊं त कोन मिलंदियूं, पर डॉक्टरनि खे सिर्फ़ु मरीज़ चकासण जे लाइ का रोशनी न आहे। चूंडियल नुमाइंदा बि असांजनि खे बि न हली आहे, उन्हनि जी बि MS जी बि न हली आहे, पर पोइ बि जसो आहे न साहिल खे जो अहिड़ो कमु थो करे। असीं साहिल सां गॾु ऐं असीं ऊंदहि खे रोशनी करणु ॼाणींदासीं। उन में हिकिड़ा नाल इंतिज़ामिया वेठी आहे जेका किरोड़नि जी बजट आहे खाइनि पिया। नाल हे MS जे मुंहं ते चमाट आहे त शहरी पाण पंहिंजी अस्पताल जे लाइ सोलर ऐं जेको आहे सो पखे जे लाइ कोशिशूं पिया कनि। तमामु अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त करोड़े रुपया बजट आहे तालके वारे अस्पताल जी। 180 बेड आहे ऐं वॾी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त जेकी मशीन आहे उहा बि माना ॿिए हंधि किराए ते इस्तेमालु पई थिए। जनरेटर जेको हेवी आयो उहो बि ख़बर न आहे किथे आहे ऐं ऊंदाही जो राज आहे सरकारी अस्पताल में। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त तालके अस्पताल में समूरी सहूलियतूं फराहम करे ग़रीब अवाम खे दवाऊं पिणु ॾिनियूं वञनि। असगर मिरासी, सिन TV न्यूज़, वारा।